भले 5 दफा तू वजीर आजम थी रहती दुनिया ते तुझो नालो कायम न तो रही सके। भले तू बाकी केड़ा मा नाला वठा मुजा दोस्त अजीज दुनिया जो सभई जेके दुनियावी जेके ऊंचाइयूं हन पांजो हासिल कर रहंदी दुनिया ते नालो हासिल तुझो बाकी न तो रही सके। जेकने पांजो नालो रहंदी दुनिया ते बाकी रहण चाही थो त मां तोखा तो पुछा उनन मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दीवानन जी जिंदगी दे निहार जनवट कुछ भी न हुयो। हजरत बिलाल सोहणे दे खड़ी निहार दुनिया जे नमूने में हुस्न जे करे मुजा दोस्त दुनिया में वडी शोहरत हुंदिया। हजरत बिलाल के हुस्न नाहे दुनिया में जात पात जे करे वडी शोहरत मिलंदिया। हजरत बिलाल वट का ऊंची जात नाहे दुनिया में पैसे जे करे शोहरत मिलंदिया। हजरत बिलाल वट पैसो भी नाहे दुनिया में वडे इल्म जे करे वडे शोहरत मिलंदिया। हजरत बिलाल वट का वडी ज़ाहिरी यूनिवर्सिटी भी नाहे लेकिन अज ॾींहं ताईं सुणे बिलाल जो नालो ॿुधण सां दिल में अजीब कैफियत पैदा थींदी आहे। इन जो राज़ कहिड़ो आहे हिकिड़ो ई जवाब मिलियो उन बिलाल जे दिल में ज़िक्र खुदा मौजूद हुयो ऐं ज़ुबान ते ज़िक्र मुस्तफा मौजूद हुयो। सुभान अल्लाह। ऐ मुंहिंजा दोस्त मामलो सवलो आहे दुनिया में दुखियो कुछ भी ना है रुगी तू पंहिंजे पाण खे दुखियो न बना। मुझे अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे बाने ला काई दुखियाई पैदा कान कया। वो करीम रब चवे ऐ मुंहिंजा बान्हा तू हिकड़ो कदम हलिया मां अल्लाह जी रहमत 10 गज वधी तुझो इस्तकबाल करे। काडे तू असा काडे मुझे बेनियाज रब जी रहमत। ओ मुसलमान अखियों तक खोल ऐ मुसलमान अखियों तक खोल केर ऐलान करे रहयो आ केर तोसा प्यार करे रहयो आ। प्यार जी इंतहा त निहार का दुनिया जो एड़ो बाबो त देखार का दुनिया जी एड़ी हिकड़ी अमड़ त मुखे देखार जो बच्चो सुबह जो भी अम्मा जो चवण न वठे शाम जो भी न वठे मझंद जो भी न वठे बाबे जो चवण न वठे 6 महीना बर्दाश्त कंदा साल बर्दाश्त कंदा 5 साल बर्दाश्त कंदा 10 साल बर्दाश्त कंदा मजबूर थी करे अखबारुन में लेख दई छडींदा। इन बच्चे सा जो कोई ताल्लुक ना है ही असा जो बेफरमान बचड़ो आ असा जे चवण में ना है कोई भी न सा लेन देन न करे। जरा गौर त कर खुदा जे वास्ते गौर त कर तुजी अम्मा मुजी अम्मा तुजो मुजो बाबो हिकड़ी बेफरमानी जे करे 5 सालन में बेजार थी वयो। ओ 80 साल वारा ओ 90 साल वारा ओ 60-70 साल वारा उन मुझे बेनियाज रब जे कुर्ब दे निहार 24 कलाक अल्लाह जे तरफ का फरिश्ता निदा दई रहा हन ऐ मुजा बाना जहड़ो ही तहड़ो दुनिया में गुनाह करण वारा तू गुनाह करे करे थक जी पयो मगर तुझे रब जी रहमत तुझो इंतजार करे कान थकिया। ऐ मुसलमान ए नौजवान खुदा जे वास्ते अखियों खोल केड़े तरफ वनी रहो आ। दुनिया जी मां ये प्यार न कंदी आ जे मुजो रब प्यार कंदो आ। दुनिया जो अबो ये प्यार न कंदो आ जे मुजो मुस्तफा प्यार कंदो आ। त पो ऐ बेवफा किए चवा हिते त बेवफा जी हद भी कोन रही आ। इंतहाई बेवफाई जी जो हदू सब किरास करे छडियोसी उन जे बावजूद मुझे करीम रब भी कोन छडियो आ त मुझे मदीने जे घोट भी कोन छडियो आ। ऐ उन जे बावजूद भी तू बेवफाई करनी आ त खुदा ऐ मुस्तफा सा करनी आ। दाहो थी ए खुदा जो वास्तो थई इन जवानी ते भरवसो न कर इन हुस्न ते भरवसो न कर इन दौलत ते भरवसो न कर। कई तोखा वधीक जवान अज कलर जो ढेर लगा पया हन कई तोखा वधीक सोहणा अज मिट्टी जे मणन जे हेठों पया हन कई तोखा वधीक कलंगीदार जमीन दोज लगा पे हन कोई
पुछण ला तैयार कोने, कोई वञण ला तैयार कोने। जरा गौर त कर उन्हनि जे मथां जिन जो पोइते वॾो औलाद बाक़ी न हुयो, जिन जूं जागीरूं न हुयूं, जिन जूं ज़मीनूं न हुयूं, पर उन्हनि जी दिल पंहिंजे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे दरबार में हुई। अॼु ज़मीन जे अंदर हुअण जे बावजूद ज़मीन जे मथां कायनात उन्हनि जा गुण ॻाए रही आहे। दुनिया हली रही आहे, दुनिया वञी रही आहे, न रुॻी सलाम करे रही आहे। अबे खे 12 महीने ख़त्म हो ॾियारींदा आहियूं, लेकिन कंहिं बि सुहिणे कलंदर जे दरबार ते वञ, भिटाई घोट जे दरबार ते वञ, 24 कलाक दुनिया क़ुरान करीम जूं लोलियूं ॾेई रही आहे। ए छा थी रहियो आहे? ए मुंहिंजो अल्लाह तोखे ॿुधाए रहियो आहे, जेको मूं सां प्यार कंदो आहे रहती दुनिया ते उन जे इज्जत मां रब जे ज़िम्मे हो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, वाह साईं वाह, सुभान अल्लाह। ऐ मुंहिंजा दोस्त, शायद मां ज़रूरत खां ज़्यादा जज्बाती थी ॻाल्हाए, माफ़ फरमाइजो। इंसान जंहिं वक़्त में रात जो सुम्हंदो आहे, हिकड़ी कुरान जे आयत सां बस हिकड़ी खुदा जी नेमत याद ॾियारियां तोखे। जेॾी महिल रात जो सुम्हंदा आहियूं, नमाज़ूं पढ़ियूंसीं या न पढ़ियूंसीं, फरमान बरदारी कईसीं या न कईसीं, फिल्मूं ॾिठी सुतासीं या कुरान पढ़ी सुतासीं, ड्रामा ॾिसी सुतासीं या ज़िक्र करे सुतासीं, जंहिं बि हाल में सुतासीं, जीअं निंड मां उथंदा आहियूं, सभ खां असांजी पहिरीं ज़रूरत कहिड़ी आहे? थोड़ो जवाब ॾियो, ॻाल्हायो मुंहिंजा दोस्तो। मां हेठि लही आयुसि, जीअं निंड मां उथंदा आहियूं, तव्हां असांजी पहिरीं ज़रूरत कहिड़ी आहे? जवाब ॾियो, चओ पाणी। चाहे 3 नंबर ते आहे, पहिरीं ज़रूरत कहिड़ी आहे? पाणी। इन पाणीअ ते मां कुरान जे आयत सां गॾु थोड़ो ॻाल्हायां। उन पाणीअ ॾे निहार, केर ॿुधाईंदो त पाणीअ जो रंग कहिड़ो आहे? जवाब कोई रंग नाहे। केर ॿुधाईंदो त पाणीअ जो ज़ाइको कहिड़ो आहे? जवाब ईंदो कोई ज़ाइको भी नाहे, ज़ाइको भी नाहे, रंग भी नाहे, लेकिन ज़रूरत एतिरी आहे, पाणी नाहे त कुछ भी नाहे। अंदाज़ो लगा निंड मां उथी आई, तुंहिंजे आॾो जामे शीरीअ जूं 5 बोतलूं पयूं हुजनि, थाधल जूं बोतलूं पयूं हुजनि, पेप्सी, मिरिंडा, फिरंटा, सब कुछ तुंहिंजे आॾो पियो हुजे, पर पाणी न हुजे। ॿुधा गुरड़ी छा सां कंदे? जवाब दे मुसलमान, नमाज के पो था ॾिसो, मां जो तोखे जा वुज़ू छा सा कंदे तोखे तकलीफ़ ईंदी, मूंखे जवाब दे, छो त जहिड़ो आहीं तहिड़ो गुरड़ी त तोखे करणी पवंदी न दा। गुरड़ी छा सा कंदे? भला गुरड़ी बि नथो करी, मुंह मुबारक के पाणी त ज़रूर हणदे, छो त माण्हुनि में खणी वञणो थई। कीॾां यकीन कयो पंहिंजे पाण सां धोखेबाज़ आहियूं। ऐं इंसान यकीन ॼाण, उठ पखीअ खां सवा तो असांजो हींअर ॿियो कोई हाल कोन्हे को। उठ पखीअ जी निशानी आहे, उनखे चइबो आहे ऐं उठ पखी तूं पखी आहीं उॾाम, त हे दुनु खणी कढंदो आहे, न न न मां पखी न आहियां, मां उठ हां। जे चइबो अथसि त भला पार खण, त वरी पर खणी कढंदो आहे, न न न मां पखी हां, मां उठ थो रही हां। तव्हां असांजो इहो हाल आहे। हक़ीक़त सम्झण जे बावजूद बि हक़ीक़त जो इनकार था कयूं। ऐं मुसलमान जवाब ॾे, तूं नमाज पढ़ी या न पढ़ी, रोज़ो रखी या न रखी, ज़कात ॾी या न ॾी, हज करी या न करी, ॿुधाए त पाणी तुंहिंजी ज़रूरत आहे या न आहे? सुभान अल्लाह, पाणी तुंहिंजी ज़रूरत आहे, सब कुछ तो वटि हुजे, पर जे रुगी पाणी न हुजे त तूं निधणको थी वेंदे, बेचैन थी वेंदे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जो क़ुरान ॿुध, मुंहिंजे मदीने जे ताजदार खे मुंहिंजो करीम रब छा थो फरमाए। ऐं मुसलमान अखियूं खोल, अगर इहो हिकिड़ो पाणी रुगी मुंहिंजो रब नथो असां खां खसे छॾे, ॿुधाए त जीअण जी बाक़ी का उम्मीद बचंदी? जवाब ॾे, जवाब ॾे मुसलमान, बचंदी? 6 महीना, साल, पाणी न हूंदो त बाग किथों थींदा, पाणी न हूंदो त फसल किथों थींदा, फसल न हूंदा त जानवर छा खाईंदा, फसल न हूंदा त पेट छा त आहे? मुसलमान, अल्लाह जो कुरान ॿुध, मुझे बेनियाज़ रब फरमायो, कुल अरअयतुम इन अस्बह माउकुम गौरा फमन
माइन मई मुझे सोने करीम रब मुझे मदीने जे साईं खे फरमायो ओ मुझा महबूब पुछी ऐ मुझा मुस्तफा पंजा लबड़ा खोल चओ इन मुझे मखलूक के जेडी मल रात जो तवा सुमण जे टाइम ते डिठो त असा जे नलकन में पानी मौजूद आ असा जे खूहन में पानी मौजूद आ जीअं सुबह जो निंद्र मां उथो दिसो त नलकन जा जर सुका लगा पया हन खूह असा जा सुकी वया वाह सुकी वया मुझा महबूब पुछीन पो काडे वींदौ सुभान अल्लाह काडे वींदे ऐ मुसलमान जवाब दे अरबे रुपया बैलेंस हुजे कहे कम जो ना है 20 पुत्र हुजनी कहे कम जा ना है सरदारी जो ताज तुझे मथे ते हुजे कहे कम जो ना है जवंदे सब कुछ न खपे पानी जी लपड़ी खपे फबे अय्यी आला ए रब्बिकुमा तुकल्लिबा सुभान अल्लाह मुझो बेनियाज रब चवई तो ऐ मुझा बाना केड़न मां अल्लाह जे नेमतन जो इनकार करे केड़न नेमतन जो इनकार करे मुझो रब फरमावई तो बाना तू ताकतवर नहीं खुलिकल इंसान दईफा तू त कमजोर हई ज़ईफ हई जेको तो सा खिताब करे रहयो आ ओ बादशाहन जो भी बादशाह बेशक वडी ताकत वारो आ वडी हिकमतन वारो आ वडे हुक्मन वारो आ ओ मुझो रब चवई तो ऐ मुझा बाना लियन दिनी थमई मौक्यो दिनो थमई अल्लज़ी खलकल मौत वल हयात बुलजी न वञ तया जिंदगी तुझी जाती मिल्कियत बुलजी वयो है उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे अरे सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे सुभान अल्लाह मुझो बेनियाज रब फरमाए तो ऐ बाना लियनसी दिनी थमई मौक्यो दिनो थमई इन मौके जो फायदो वठ वरन तुझो रब ओवा जह मौत के भी पैदा कयो आ त जिंदगी के भी पैदा कयो आ जेको जिंदगी दियण ते कादिर आ वो खसण ते भी कादिर आ वो मुझो रब फरमाए तो ऐ मुझा बाना चाही तो हां त जीजल अमर जे हंजमो ओ सिक्की लधो मुर्कदड़ बचड़ो खसे भी तो हां छो त अल्लाह समद मुझी सुभान अल्लाह जो रब फरमाए तो जिन शयन ते नाज तो करी अगर औलाद ते नाज तो करी रब फरमाए तो जरा गौर त कर तो के औलाद दियण वारो केरा अल्लाह अल्लाह रब फरमाए तो उन दे निहार जहमट ताकत भी आहे ज़ाल भी आहे जवानी भी आहे मगर हिकड़े न्याणी या पुटला सिकायो थमास रब चे तो अगर उन जो अख्तियारात चवीस को पुत्र या न्याणी कढी देखारे न मुझो बेनियाज रब तो फरमाए पाना खबरदार थी मां अल्लाह बेनियाज हां मां अल्लाह बेनियाज हां अगर औलाद ते नाज तो करी तो जरा सोच भुलजी न पाओ तो इहो औलाद तो के दियण वारो केरा अगर जवानी ते नाज तो करी तो सोच इहा जवानी तो के दियण वारो केरा अगर हुस्न ते नाज तो करी तो सोच इहो हुस्न दियण वारो तो के केरा अगर इल्म ते नाज तो करी सोच तो के इल्म दियण वारो केरा इंसान जदे इनन शैन के सोचण शुरू कई पो तोखे पाण याद न रहंदो यार याद अचे विंदो जदे यार याद थी विंदो त नीस्त अस्त अस्त नीस्त जदे सब कुछ तू चवंदे त ही मुझे मालिक जो ही मुझे मालिक जो ही मुझे मालिक जो आखिर में चवंदे मां भी पंहिंजे मालिक जो जदे चई छडी त मां भी पंहिंजे मालिक जो त रब चवे तो फर्श ते ऐलान कयो अर्श ते ऐलान कंदुस ए फरिश्तो इन सब कुछ मुझे हवाले कयो मु सब कुछ इन्हे जे हवाले करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह सही वाह दुनिया जो दस्तूर आ इज्जत दी इज्जत मिलंदी दुनिया जो दस्तूर आ सड भरींदे त सड भरण केरींदो दुनिया जो दस्तूर आ कुर्ब दींदे त कुर्ब मिलंदो दुनिया जा मामलात समझण में ॾाढो होशियार है पंहिंजे रब जा मामलात समझण में तोखे नथा अचन इए न कर मुसलमान नौजवान इए न कर अच त पंहिंजे करीम रब सां प्यार कर ओ मुझो सुनो बेनियाज रब
जेको भुलजी बिदरड़े ते ईंदो आ जेको भुलजी बिदरड़े ते ईंदो आ मुंहिंजो मालिक